इंसान खे जॾहिं रब तबारक व तआला जी हस्ती नज़र अचे थी, इहो इंसान हिकिड़ो आहे। वरी जॾहिं हुनखे इहा हैसियत सम्झ में नथी अचे, ॼण इहो इंसान ई ॿियो आहे, फ़र्क़ु थी थो पए। अंदाज़ो करियो हिन ॻाल्हि मां। रब ताला फरमायो त तव्हांखे मां नाजाइज़ ॻाल्हियूं सम्झायां थो। अदुल मां हरम रब्बुकुम अलैकुम, जेके शयूं तव्हां ते हराम आहिनि उहे सम्झायां। हिकिड़ी ॻाल्हि, अलाह सां शरीक कंहिंखे न करियो। ॿ थी पिया माण्हू, हिकिड़ो अलाह सां ॿी हैसियत ताक़त खे शरीक करे ऐं सम्झे त इहे कम जेके अलाह तबारक व तआला वटि नथा थियनि, हाणे इहो करे ॾींदो। हिकिड़ी इंसानियत आहे। ॿियो वरी इन ख़्याल जो आहे त अलाह खां सवाइ ॿियो कोई कुझु नथो करे सघे। ॿ माण्हू थी पिया न। हिकिड़े खे बि का हैसियत नज़र ई कान थी अचे सवाइ अलाह जी, ऐं ॿिए खे अलाह खां सवाइ ॿियूं ताक़तूं बि नज़र अचनि थियूं। ॿ माण्हू वरी ॿियो माण्हू वबिलवाल त हिन इंसान हिकिड़ो अहिड़ो इंसानु आहे जंहिं रब तबारक व तआला इंसान खे वजूद ऐं हस्ती हिन दुनिया में ॾेई मोकिलियो। इन में हिन इहो फ़र्क़ु कयो, कहिड़ो? उन खां सवाइ ॿिए खे कुझु सम्झे ई न। ॿियो, जंहिं पंहिंजे हाजतुनि ऐं तकलीफ़ुनि खे रवा करण लाइ ॿी हैसियत ऐं ताक़त बि ॾिठी। ॿ थी पिया न। अहिड़ी तरह ॿियो माण्हू वरी अलाह ताला जंहिं पंहिंजे कुदरत सां हिन जहान में हिकिड़े इंसान खे जंहिं दर खां हिते पहुचायो, पंहिंजे कुदरत सां इंसान खे हिते पैदा कयो, उनजे लाइ ॿ शयूं साम्हूं आहिनि इन मामले में। हिकिड़ो माउ बि पीउ, अलाह ताला इन्हनि जे ज़रिए हिनखे दुनिया में आंदो। हिकिड़ो माण्हू इन माउ पीउ सां वफ़ादार रहे थो जीअं हो माण्हू पंहिंजे रब सां वफ़ादार रहे। इहो हिकिड़ो माण्हू आहे। ॿियो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे माउ पीउ खे कुझु नथो सम्झे। उहो हुन जहिड़ो आहे जेको अलाह खां सवाइ कंहिंखे ॿी ताक़त बि अलाह खां सवाइ ॿिए खे सम्झे। ॿ माण्हू थी पिया न। हिकिड़े अलाह जो लिहाज़ कयो, ॿिए अलाह जो लिहाज़ न कयो। हिकिड़े माउ पीउ जो लिहाज़ कयो, ॿिए माउ पीउ जो लिहाज़ न कयो। ॿ माण्हू थींदा था वञनि। हे ॿ, हिकिड़ो पैदा कंदड़, ॿियो पैदा करण जो ज़रियो। पैदा कंदड़ में उहा हरकत, पैदाश जे ज़रिए में वरी इहा हरकत, पंहिंजे पीउ जो ऐं माउ जो वफ़ादार या बेवफ़ा। ऐं टियों माण्हू त वरी जेको हिन जो अॻिते नसल पैदा थो थिए, औलाद, उन औलाद सां पोइ इहो माण्हू केतिरो ख़ैर ख़्वाह आहे। अलाह फरमाए थो त पंहिंजे बचनि खे तव्हां बुख जी भोख न मारिजो, मथां क़तल करियो। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके बुख जो भउ ई न रखंदा आहिनि, पर बचनि जी संभाल कंदा आहिनि, पोइ जहिड़ो ॿार हुजे। ॿिया अहिड़ा आहिनि बुख जे भउ खां ॼमंदे ई ॿार खे मारे फिटी कनि। ॿ माण्हू थी पिया न। ॾिसो, इहे जोड़ो हिकिड़ो आहे मुक़ाबिले में, इहो थींदो थो वञे। हिते अलाह ताला इहे बयानु कया आहिनि। पोइ फरमाए थो त न नर्ज़ तो मैया, असां उन्हनि खे बि रिज़्क़ ॾियूं था, तव्हांखे बि। अरब मुफ़लिसी जे हालत में घणे क़दुरु ॿारनि खे ईअं क़तल करे छॾींदा, चवंदा असां काॾूं खाऊं, जॾहिं हे वॾा थियनि त पोइ हिननि खे ॾियणो पवंदो, या हे ताक़त कंदा त पोइ असां खां फुरे वेंदा। तंहिं करे अलाह ताला फरमायो त ईअं कोन्हे। अलाह तव्हांजो हिकिड़ो आहे, उन सां वफ़ादारी करियो, उन खे पंहिंजे लाइ कारसाज़ मुकमल सम्झो, ॿिए जे तरफ़ तवजो न करियो। माउ पीउ तव्हांखे अलाह ताला हिन दुनिया में हिन मुल्क में अचण जो ज़रियो बणाए ॾिनो, इन सां वफ़ादार रहो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल जन्नत तहता क़दामिल अबवैन, बेहिश्त आहे माउ पीउ जे पेरनि हेठां, ॿियनि त आहे ई कोन। जॾहिं माउ पीउ आहिनि त पोइ हिकिड़ो शख़्स आहे जॾहिं जहन्नम में वेंदो, पोइ उते उनखां पुछंदा त ॿिया तोखे माउ पीउ कोन हुया? चवंदा हुया। अड़े पोइ तोखे माउ पीउ बि हुया त बि तूं जहन्नम में आयो? तजुब थींदो उते जहन्नम वारनि खे। अहिड़ो को बेनसीब हुए जो माउ पीउ जे हूंदे तूं जहन्नम में आयो? माउ पीउ जे कुफ्र इस्लाम जो सुवाल कोन्हे। माउ पीउ काफ़िर हुजे या मुस्लमान हुजे, उनखे जी ख़िदमत करणी आहे। वञ जाहदा कलान तुशिरक बिमा लैस लक बिही इल्म फला तुतिहिमा, हिकिड़ी ॻाल्हि।
अलाह जे हक़ में जेकॾहिं तोखे बेफ़रमानीअ ते मजबूर था कनि उहो चयो न वठिबो। बाक़ी दुनिया में उन्हनि सां इंतिहाई इख़लास ऐं अख़लाक सां हलिबो। तॾहिं पोइ हुते अजब कंदासीं तोखे माउ पीउ त बि तुंहिंजा न ॿियो माण्हू वरी इहो आहे जेको इन हूंदे जनम में पइजी वञे, ॿियो अहिड़ो आहे जो वरी जनम में न पए बची वञे। हे ॿ माण्हू थींदा था अचनि। अरब में इहा हालत हुई जो पंहिंजे बचनि खे माराए छॾींदा हुआ। ज़्यादती अयाल जी उन्हनि खे परेशान कंदी ऐं चवंदा त हेतिरा माण्हू आहिनि हिनखे केरु खाराईंदो। हिते रब ताला फरमाए थो त इंसान इहे ॿिनि क़िस्मनि जा थी था पवनि, हिकिड़ा सचा ॿिया कूड़ा। अलाह सां जेके सिधा से सचा, अलाह खां पासीरा से कूड़ा। अहिड़े तरह सां माउ पीउ सां जेके सचा से उहे सचा, जेके माउ पीउ खां फिरिया से कूड़ा। पंहिंजे औलाद जे मथां शफ़क़त ऐं रहम जिन शख़्सनि कयो उहे सचा, जिन न कयो से कूड़ा, उहो सच कूड़। अलाह सां सच कूड़ इहो आहे त शिरक हुन सां न कबो। माउ पीउ सां सच कूड़ इहो आहे त साहिब मां मारूं खां इंसान दुनिया में तमामु सुहिणे नमूने सां हले, इंतिहाई अख़लाक सां हले, जो इहो बि महसूसु करे त मुंहिंजे हिकिड़े शख़्स खे चयो त तूं पंहिंजे वालिद साहिब सां मानी छो न गॾु खाईंदो आहे, जंहिं तोखे चवंदो आहे। ख़्यालु हिकिड़े माण्हू जो जज़्बात थो ॿुधायां तव्हांखे। पोइ जिन दोस्तनि मजबूर कयुसि तीअं अॻे सां मां हिन करे न खाईंदो आहियां जो बाबू जेकॾहिं कंहिं शइ खे गिरह में खणी ऐं उहा हुनजो इरादो हुजे पर मां उतां गिरह खणा ऐं उहा शइ मुंहिंजे गिरह में अचे, पोइ अलाह पोइ मुंहिंजे पीउ खे इहो थोरो ख़्यालु थींदो त मुंहिंजो ॿारु खणी वियो। हालांकि मुंहिंजी मुराद इहा कान हुई पर मां भुल में उहा ज़ली खणी वरिती, उहा ॿूटड़ी उहो ॿटालू उहा शइ खणी वरिती जेका मुंहिंजे पीउ उहो आलू खणे हा। पोइ तंहिंखां पोइ मां मानी जुदा खाईंदो आहियां त मथां हर कंहिंजे इंसान जो अदब जो बि हिकिड़ो अंदाज़ ऐं हद आहे। हिकिड़ो शख़्स हूंदो जो राति जो हिकदमि चवंदो आहे मां अॻ में थो हलां तूं मुंहिंजे पियो। माण्हू चवंदो ॿिए जॻह में थो हले चई बाबा कॾहिं को विछूं को न को कंडो को कुरो मूंखे लॻे या ॿिए खे लॻे त चवंदो आहे ॿिए जाइ ते विछूं आहे न आहे। राति जो हुनखे मूंखे बि नज़र न पए, हुनखे बि नज़र न पए, अॻ में जो हलां त भली मूंखे कंडा लॻनि, मूंखे विछूं खाए, मूंखे नांग रंगो हणे ॿिए खे हणे वरी ॾींहं जो वरी सवा पोयां ॾींहं जो वरी पोयां जो त हलंदो हले अॻियां वरी पोयां कदम ते कदम बि न रखे त मथां हुनजे कदम खे मुंहिंजो ॿारु पवे। रंध जेको ज़मीन जो आहे इहो बि हिकिड़ो अंदाज़ आहे इंसान जो। मुंहिंजो मतिलबु आहे त माण्हू ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। तव्हांखे हिकिड़ो माण्हू अलाह जे बारे में ॿुधाइनि, ॿियो माउ पीउ जे बारे में ॿुधाइनि त हिकिड़ो माण्हू ईअं आहे हिकिड़ो हीअं आहे, ऐं टे औलाद जे बारे में आहे। औलाद जे बारे में हीअ आहे त को बि शख़्स दुनिया जे अंदरि केतिरो बि किरियल हुजे उहो पंहिंजे औलाद जी कसाई न घुरंदो आहे त मुंहिंजी औलाद कसी हुजे, कस असुल न सहंदो। बाक़ी आहे फ़ैसिलो दिमाग़ी, पोइ कस छा खे थो सम्झे, कसर छा खे थो सम्झे, इहो बि मसइलो आहे। बाक़ी कस पंहिंजे लाइ न सम्झे। मां हिकिड़ो शख़्स ॾिठो जो इंतिहाई शराबी हो, उते असां वियासीं उन जाइ ते, शरीफ़ हो, अकुल जो ॾाढो दाना हो, पर अची वियो शराब जे चकर में। पोइ मूंखे चयो तव्हां हलो हुनखे दुआ बि करे मिलो। वेठो शराब जे हालत में कुझु होश हुजेसि न ॻाल्हाएसि ॿुधाएसि त हर्षद ॻाल्हाए। ईअं थींदा आहिनि केतिरा। मां हिकिड़े माज़रत करे ॾिसो त वॾो हिकिड़ो शराबी असली सभु इंतिहाई शराबी हुजे वेठो हुजे, पर जॾहिं मुंहुं जो ॿुधाई त जीअं न कजो नशो टुटी वञे उथी अचे वरी मां सां मिलियो। हालांकि चवनि था त उथंदो ई कोन्हे उन जाइ ते, उहो फलाणे वेठो आहे। मां चयो शराबी आहे त मां कोन थो मिलां, मां हिते दुआ थो घुरां पथर में, उते जॻह घणी वेठा दुआ घुरीसीं, हुनखे बि इहा ख़बर पई त फलाणो आयो आहे त जेको उथंदो ई न हो उन पंहिंजे आसन तां अचे मूंसां मिलियो, बसि मिली वियो। पोइ मुंहिंजो मतिलबु आहे त ईअं थिए थो इंसान में, कहिड़े बि हाल में हुजे अदब माण्हू कोन थो वञे। पोइ माण्हुनि सां जो मिलियुसि त मूंखे ॾाढो माण्हू वरी तमामु भलो माण्हू हुयो। पोइ मूंखे चवंदो साईं हिनजी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि था ॿुधायां, पुटड़ा हुनजा नंढड़ा चङा हेॾा सारा, को 7 वरे जो को 5 वरे जो, कीअं ॿार उहे घुमंदा वतनि। मूंखे चवंदो ॿार ॾिसोसि त घुमंदा था वतनि। हा उतां कोशिशि हिन में साईं हे जेको माण्हू आहे सो जॾहिं हिनखे उञ लॻंदी आहे, पाणीअ जी ख़्वाहिश थींदी अथसि त पोइ नशे में हमेशह आउट आहे। पोइ उथंदो आहे, पोइ या त रेड़ियूं भांगड़ा पाईंदो आहे या भित सां टेक ॾेई पाणी वञी भरे ऐं पोइ गिलास पीअंदो आहे, वरी मोटी थी वेंदो आहे। पोइ किन दोस्तनि चयुसि त तूं ईअं छा थो करे, ॿार तुंहिंजा डुकंदा था वञनि, तोखे पाणी न थी, मुंहिंजा ॿार मासूम आहिनि, मुंहिंजे गंदे शराब में हथु न विझनि, गंदे गिलास में हथु न विझनि। ॿारनि मासूमनि खे मां पंहिंजे गंदे गिलास में हथु विझाइनि त पोइ मां धिका खाई छो न पाण वञी पियां। मां तव्हांखे छा ॿुधायो त इंसानु पंहिंजे फ़ैसिले में पंहिंजे ॿारनि जे लाइ कसु न सहंदो आहे, इहो इंतिहा आहे न इहो। ऐं मां इहो माण्हू ॾिठो, हा ॿार बि ॾिठमि ॾाढा नंढा हुजनि, गुलनि जहिड़ा ॿार हुजनि।
ईअं एॾी हिकिड़ी इंसान में शराफ़त आहे जेका शराफ़त ज़ायो नथी थिए केतिरनि बि गुनाहनि जे करे। बहरहाल मां अर्ज़ु कयो त औलाद जे लाइ बि वरी उहो ई माण्हू घुरंदो आहे जेको चवंदो आहे त काश जे इहा औलाद मुंहिंजे निजात जो छोटकारे जो ज़रियो बणिजी पवे। पोइ औलाद 2-3 दर्जनि में माउ पीउ जे छोटकारे जो ज़रियो बणिजी थी पवे। 2-3 दर्जा आहिनि आख़िरत में त इंसान 2 दर्जा थो रखे पंहिंजे औलाद जे लाइ। हिकिड़ा उहे आहिनि जेके औलाद जी इस्लाह जी कोशिशि था कनि, ॿिया उहे आहिनि जेके चवनि था त मथां इहो बुख मरे सुभाणे छा खाईंदो। अलाह ताला फरमाए थो तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक़। अरब उन्हनि ॿारनि खे मारे छॾींदा ॼमंदो चवंदा वॾो थींदो त नुक़सानु कंदो। ऐं हाणे मारण जो तरीक़ो इहो आहे जो दीन हुनखे न सेखारिजे, क़ुर न पढ़ाइजे, हदीस न पढ़ाइजे। छो बाबा आख़िर सुभाणे हिनखे गुज़र त करिणो आहे, मदरसे में छॾींदासीं त छा सिखंदो, कहिड़ो हिनखे फन ईंदो, कहिड़ी हिनखे नौकिरी मिलंदी, पोइ हे छा थींदो, कहिड़ो ऑफिसर थींदो, कहिड़ी ख़िदमत कंदो मुल्क जी जो हुनखे सिलो हुकूमत ॾिए। पोइ इहो बुख जे भउ खां वञी इन बि ॿार खे मारियो। पीउ भाउ असांखे ॾिसण में अचे थो त औलाद हिक ॿिए 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा मौत जो ख़ौफ़ था कनि त मथां सुभाणे इहो ॿार असांजे बुख में मरे, पोइ जहिड़ो बि हाल हुजेसि पर बुख न मरे। ऐं ॿिया वरी अहिड़ा जेके चवनि था त बुख त ऐं अलाह जा थिया इल्मु रब जो हुकुम आहे त इहो इल्मु पढ़ो। इहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ऐं क़ुर में अलाह ताला जो हुकुम आहे इल्म जो, तंहिं करे इहो इल्मु पढ़ायो। बुख जी ॻाल्हि ई कान्हे। अलाह ताला फरमाए थो त तव्हां इन अलाह वरज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। मां इंसाननि ऐं जिन्ननि खे पैदा कयो इबादत जे लाइ, मुंहिंजी इबादत कर। मां हुननि खां कंहिं रिज़्क़ जी का लालच तमउ कान थो करियां त मूंखे कमाए खाराइनि, न को मूंखे ई कुझु गिरह खपे, न इन्हनि जे लाइ को मूंखे गिरह इन्हनि जे कमाई जो खपे। इन अलाह रज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अलाह ताला रज़ाक़ आहे, वॾी ताक़त जो मालिक आहे, उहो अलाह ताला रिज़्क़ ॾींदो आहे। इब्राहिम बिन अदहम बादशाह हुयो, वॾो माण्हू, शिकार ते निकिरी वियो। पोइ उते शिकार ते निकिरी वेंदा आहिनि माण्हू के काॾे हलिया वञनि हलनि जे पुठियां, उहे चवनि मंज़िलूं थी वियूं आहिनि, पोइ मोटी ईंदा आहिनि मरकज़नि ते, पोइ मुल्क सुझंदो आहे हुननि खे। इब्राहिम बिन अदहम पंहिंजे घोड़े ते दौड़े हलण जे पुठियां पर हेॾे पोइ मोटी आयो, सिज लही वियो। ख़्यालु कंदा आहिनि सिज लही वियो आहे, काॾे वञा, मुल्क में पंहिंजो आहे। घोड़े खे दस्ती हणी हल्की थोरी देरि सुरंदो घुमंदो हुते खणी छॾे ॾिनी, पाण पंहिंजो गाशो विछायो उन ते या जेको हेसि मुनासिब हुन ते वेही रहियो। साले हो इबादत कई, निमाज़ पढ़ी, जेको सुम्ही आराम कई। सुबुह जो जीअं उथियो, सिजड़ो मथे थियो, हिन ख़्यालु थियो त सिज मथे थियो त पोइ निकिरां तो आवाज़ पियो ॿुधे, रू रू जो, जबल जे पासे रू रू जो आवाज़ पियो ॿुधे। हिनखे ख़्यालु थियो त छा थियो आहे, रुणको तवजो करे कन राए जिहत ऐं सिमत मुक़ररु थी त हेॾी आहे। ओॾे थोरो थोरो जो वियो त आवाज़ु वधंदो वियो। ॾिसे त जबल जे हिकु मोड़ में उते थोरो ईअं खांचियो आहे पासो, कुझु छावणी बि आहे। उते हिकिड़ो माण्हू पियो आहे जंहिंखे ठुठियुनि खां हथ कोन्हनि ऐं गोॾनि खां टंगूं कोन्हनि, ईअं कटियल हथ कटियल पेर, डढरी, ऐं वरी जो मथो ठही त नाबीन बि हुजे नज़र खां। वरी जो सॾु कयईंसि त ॿुधाई कोन, हो रो रो बि करे माना ॿोड़ो अंधो टुंडो मंडो उहो पियो आहे, हेॾी ज़मीन ते सुधो पियो, उते रो रो पियो करे मज़े में। पर गौर करे ॾिठी की हिनखे केरु उछले वियो आहे हिते, ज़रूरु को कखी थी उछले वियो आहे, यार मुंहिंजे बादशाही में अहिड़ा ज़ुल्म अहिड़े ग़रीब खे उछले विया आहिनि, परेशान थियो ॾाढो। पर वरी जो गौर करे ॾिसे त तरो ताज़ा ख़बर हो, सिधो ईअं हलंदमि जहिड़ो बुखियो न सम्झे त पोइ ताज़ो हिनखे फिटी करे विया आहिनि उछले। तॾहिं हिकु 2 ॾींहं में माण्हू ईअं ख़राबु न थी वियो आहे, पासी वठी वेही रहियो। थोरो वक़्तु गुज़रियो त ॾिसे जेको कांव थो अचे मथां, रगड़ी अथसि हिकिड़ी कणिक जी मानी, पोइ हथनि खे थो अचे लोॾी जो चुंब में खणी अचे उनजे मथां वेठो, हे परे खां ॾिसेसि पियो, हिन छातीअ ते वेही चंबनि जे हेठां उन रगड़ीअ खे ॾेई चुंब सां पटे हुनजे वात में विझंदो वञे, हो चॿाड़ी थो खाईंदो वञे। रगड़ी खाराए वरी कांव उॾी वियो, वरी वियो चुंब भरे वरी अचे वात में विधई, वरी चुंब भरे वात में विधई, 8, 10, 15, 20 चुंब जो विधई त हुनजो पाणी बि थी वियो। बसि हिनखे अहिड़ो धचको अची वियो कि अलाह ताला रज़ाक़ आहे, हीअ बादशाही मुंहिंजी सिर्फ़ु छाजे लाइ आहे, इन खाधे पीते जे लाइ त आहे बि छाजे लाइ आहे बादशाही। घोड़े जूं दस्तियूं खोले हुनखे छॾियईं, गाशा बाशा जेके फिड़ी खणी कयईं, पाण हितां जो निकिरी वियो त पोइ फ़क़ीर बणिजी वियो सॼी हज़रत इब्राहिम बिन अदहम वॾो बुज़ुर्ग बणिजी वियो। हिते अलाह ताला फरमाए थो त मथां पंहिंजे बचनि खे तव्हां बुख जे भउ खां मारींदा आहियो, ईअं न कजो। ला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक़,
नानो नज़ुक़ुहुम इय्याकुम रिज़्क़ असां ॾींदा आहियूं वला तक़रबुल फ़वाहिश तव्हां बेहयाईअ जे कमनि खे पुठियां न लॻायो जॾहिं अलाह तबारक व तआला हर जिन्स जे ऐश में हलाल जो वज़ीफ़ो ऐं शोबो रखी छॾियो आहे त पोइ इंसानु थोरो सब्र करे त सबार शख़्स जेके आहिनि अलाह जा बाना उन्हनि में दाख़िल थी वञे हलाल बि हुनखे ॾसनि पर जे बेसब्री करे त नसीब त हुनजो उहो उन वक़्तु आहे पर बेसब्रीअ जे करे इहो नुक़सानु पहुचंदो जो बेसब्र थी पवंदो ऐं हलाल जे बजाए उहा शइ हराम थी मां चवंदो आहियां माण्हुनि खे त हिकिड़ो शख़्स आहे जेको चवे थो त मां 1000 रुपयनि जो कमायां अॼोके ॾींहं में पोइ जे इहो 1000 रुपयनि जो हिन हली कमायो नसीब थियुसि क्या यकीन ॻाल्हि आहे त मिलियुसि हुनखे पोइ जाइज़ तरीक़े सां मिलियुसि या नाजाइज़ तरीक़े सां मिलियुसि इहो हिन जे तक़वा ऐं तहारत या हिन जे बेसब्रीअ जी बुनियाद ते आहे जेकर नाजाइज़ तरीक़े सां हिन जो 1000 वरितो आहे त बि वक़्तु 1000 जे मिलण जो ऐं हिन जो नसीब इहो हो बाक़ी हिन जेको ज़रियो इख़्तियार कयो तो नाजाइज़ ज़रियो इख़्तियार कयईं तंहिं करे 1000 त मिले पर नाजाइज़ तरीक़े सां मिले जेकॾहिं इहो शख़्स सबुरु करे हा नाजाइज़ ज़रियो इख़्तियार न करे हा त हिनखे 1000 मिली वञे हा ऐं हलाल तरीक़े सां मिले हा इहो मसइलो आहे सब्र जो ऐं अलाह ते तवकुल जो सब्र ऐं तवकुल जो इहो आहे हिकिड़ो दर्जो ऐं मक़ाम जा उहा शइ माण्हू खे मिलंदी आहे नसीब युसीब वलौ तहतल जबल नसीब पहुचंदो आहे मिलंदो आहे पोइ तोड़े जबल जे हेठां हुजे त उन जबल जे हेठां बि नसीब ॿाहिरि निकिरी वेंदो नसीब खे माण्हू जेकॾहिं तलाश करे त इहा गैर ज़रूरी शइ आहे छो त ॿ ॼणा जॾहिं हिक ॿिए खे तलाश कंदा आहिनि त पोइ घुसी वेंदा आहिनि पोइ हेॾे वञे हेॾे वञे नसीब माण्हू जो कंहिं सूरत में न वेंदो नसीब इंसान खे तलाश कंदो आहे ॻोल्हे लॻंदो आहे हे जेकॾहिं कंहिं शइ खे ॻोल्हे त हे नसीब जो हिसो त कोन नसीब हिन जो हिसो आहे नसीब हिन जो रिज़्क़ आहे अलाह फरमाए थो नानो नर्ज़ुक़ुकुम उन में हथ आहे अलाह जो उहो खणी हिनखे ॾींदो हे माण्हू आहे वसूल करण वारो जॾहिं वसूल करण वारो माण्हू आहे त हिनखे उहा ताक़त अचे हिन जो हिसो ॾिए न जेकॾहिं ग़लती न करे हा त इहो सारो माल सारी दौलत सारो खज़ानो हिनखे अलाह पंहिंजे हथ कुदरत सां अता फरमाए हिकिड़ो माण्हू बुराई थो करे घणा मिसाल आहिनि हिन जा हिकिड़ो माण्हू बुराई थो करे बुराई कंदे हमल थी वियो ॿार नाजाइज़ ॼमी पियो पर जेकॾहिं इहो हिते निकाह करे हा त हलाली ॿार थी पए ईअं अहिड़ी तरह घणा मिसाल आहिनि केतिरा हिन जे ग़लतीअ जा जो माण्हू पंहिंजे रिज़्क़ खे माण्हू ख़राबु करे छॾींदो आहे ऐं उन जे मथां हिन जी पंहिंजी बदअमली मुश्तरका थी पवंदी आहे कुकुड़ हिनखे ॾिनो अथनि त तूं कुह हिन छा कयो कुहण खे छुरी बि रखीसि उते ज़ोर सां न ॾेई हुनखे साहु खणी कढीसि मारे पोखणी मुंडी लाथीसि ॻाल्हि त उतरी जेकर कोहे आहे बिस्मिल्लाह अलाह करे त हलाल थी पिया पर हिन मक़सदु इहो ॾिठो त कुकुड़ खे मारे खायो आहे सुभाणे सुखणी मुंडीअ खे ज़ोर ॾेई ईअं माण्हू पंहिंजे अलाह जे ॾिनल हलाल रिज़्क़ खे माण्हू बदअमली जे करे आराम करे छॾींदो आहे पर जेकॾहिं उहा बदअमली हुनजे किरदार में हलाल जे रिज़्क़ सां अचे न टकिरजे हा त उहो हलाल ई रहे हा पर बदअमली टकिरजी पई तंहिं करे इहो न थी सघे इहो आहे हिकिड़ो एतमाद पंहिंजे रब में अलाह तबारक व तआला में भरोसो जो उन भरोसे ते इंसान हीअ सारी ज़िंदगी गुज़ारे पियो हिन खां वधीक बि हिकिड़ो भरोसो आहे जो माण्हू राति जो अखी ॿुॾे सुम्ही थो पवे निंड वठी थी वञेसि पंहिंजे वजूद जो पतो न आहे वध में पंहिंजो अहल अयाल प्यारो अथसि उनजो पतो न आहे त हिननि जो अलाए छा हशर थियो दौलत मिल्कियत जो पतो न आहे त हुनखे रखी वियो को खणी वियो इहा बि हिनखे ख़बर न आहे त मां इन निंड में उथंदुसि आया मूंखे साह हूंदो की न मां ईअं जनाज़ो बणिजी वेंदुसि एॾो एतमाद सुबुह शाम हिकिड़ो इंसान करे थो पंहिंजे हाल ते मगर पंहिंजे अफ़ाल ते नथो करे कंहिंजी जान खे क़तल न करियो अलाह हुनजी इज़त कई आहे हुनखे आराम कयो आहे हक़ जो फ़ैसिलो हुजे हुनजे हक़ जे फ़ैसिले में जेकॾहिं मौत जी सज़ा अची थी वञे मुर्तद थियो आहे इस्लाम खां फिरी वियो आहे हिकिड़ो माण्हू शादीशुदा माण्हू वञी बुराई कई ज़िना कई ऐं पाण शादीशुदा हो हुनजे मथां मौत जी सज़ा आहे अहिड़ी तरह कंहिंखे क़तल करे विधई उन ते मौत जी सज़ा आहे मुर्तद थी वियो इस्लाम खां उन में मौत जी सज़ा आहे बाक़ी अलाह ताला त फरमाए थी कंहिंखे न मारिजो त मारणु तमामु ख़राबु आहे इहो बि अलाह ताला मनो फरमाई अलाह ताला तव्हांखे हिदायत थो करे
इन्हनि हराम शयुनि खां परहेज़ कजो, अलाह सां शिरक न कजो, माउ पीउ सां बदसलूकी न कजो, औलाद खे क़तल न कजो, बेहाई जा बुछड़ा कम जिना जा इहे न कजो, कंहिं शख़्स खे क़तल न कजो, नाक ज़ुल्म कंहिंखे न कजो। तव्हांजो रिज़्क़ अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे जो हिकिड़े ॾींहुं थी वियो आहे। रिवायत में अचे थो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿारड़ो जॾहिं माउ जे पेट में अची वेंदो आहे पोइ आहिस्ते आहिस्ते सनड़े हिकिड़े सेलम जो माण्हू थी पवंदो आहे, रत हुन में अची वेंदी आहे, पोइ गोश्त ठहंदो आहे, पोइ उन में हॾा पोइबा आहिनि, पोइ मथां कल चढ़ी वेंदी आहे, पोइ अलाह ताला हुनखे सुहिणो सूरत जो टपो ॾेई तबारक अल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन सुहिणो हुनखे टपो ॾेई छॾींदो आहे इंसानियत जो। जेकॾहिं इंसानियत जे कालब में पियल आहे, जे हैवानियत जो कंहिं हैवान जे कालब में पियल आहे, और हैवान जी जहिड़ी जिन्स आहे उन जिन्स जो ॿार पर हुन में पैदा थिए, मेंह त मेंह जे ॾांद त ॾांद, कुतो त कुतो जे ॿिली त ॿिली, ईअं अलाह ताला इन कालबनि में अंदरि ई वसर रखियल आहे, उहो उते तस्वीर वठंदो आहे इंसान आहे त इंसान। पोइ जॾहिं उन हद ते पहुचंदो आहे, हिकिड़े दोस्त मां सां ॻाल्हि कई, उन्हनि चईसीं असां घणी कोशिशि कई आहे त केतिरियूं शयूं पाण में असां मिलाए रखूं, हेॾो हिकिड़ी शइ आंदीसीं, हेॾो हिकिड़ी शइ आंदीसीं, हेॾो जरासीम आंदासीं, हेॾो ॿिज आंदोसीं, हेॾो ताक़त आंदीसीं, विटामिन आंदीसीं, पाणी आंदोसीं, उन सभिनी खे गॾु करे रखूं था त हाणे हिते का शइ पैदा थिए, पोइ उते सलो पैदा थिए थो। चए थो त असां इंतिहाई गौर कयो आहे त इन्हनि शयुनि में गॾिजाणीअ खां पोइ इहा हयाती काॾों थी अचे जो इहे सभु शयूं मुतहरिक थी जीअरी थी कोन थियूं, सलो थो पुटे। की असां घणी कोशिशि कई आहे त इन हयातीअ जे ज़ब्त जो असां मालूमात हासिलु करियूं त जीअं सभु शयूं असां इहे गॾे ऐं हिकिड़ो मुरकब कंपाउंड ठाहियो आहे, पर इन में जो हयाती जो इनकलाब आयो, इहा बि जेकर शइ असांखे हथ अचे सोची इहा नथी थिए, घणी तकलीफ़ कई थी, मथां मां ख़ुलासो तव्हांखे ॿुधायो। रब तबारक ताला ॿुधाए थो त हयाती कीअं ईंदी आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मलाइक मोकिलींदो आहे अलाह ताला ॿ, पोइ हेठि ईंदा आहिनि, पोइ उते अलाह खे खणी ईंदा आहिनि साह, जेको पंहिंजो साह हूंदो आहे हुन में अची विझंदा आहिनि, पोइ हुन में साह विझंदा आहिनि, पोइ ॿार अंदरि चुरंदो। अलाह खे पुछंदा साईं हिन जी उमिरि घणी लिखूं, रब ताला फरमाईंदो अलाह महफ़ूज़ अलाह खे आॾो आहे, जेकॾहिं उमिरि एतिरी लिखोसि, लिखिजी वई उमिरि उते अंदरि उन शख़्स में उमिरि लिखिजी वई। सही रिज़्क़ कहिड़ो लिखूं, रिज़्क़ हे लिखोसि, लिखिजी वई। सईद लिखूंसि या शक़ीब लिखूंसि, नेक वक़्तु लिखूंसि या बद वक़्तु लिखूंसि, अलाह ताला फरमाईंदो त हे फलाणो लिखोसि सईद या शक़ीब लिखिजी वियो। जफ़र तलब में मां वका आहिनि, उहा ॻाल्हि पूरी थी वई। हाणे इहो शख़्स जो पाण डुके डोड़े थो, जे पाण खे रुॻो छॾे ॾे ख़ाली तॾहिं त कामयाबु थी वञे, पोइ जेकॾहिं छॾे ॾियणु इहो हिन जो बुराइनि जे मुक़ाबले में बद अख़लाक़ी आहे, बद अमली आहे, त बुराइनि जे मुक़ाबले में पाण खे फिटो करे छॾिणो ऐं पाण खे बेदस्त बेपा करे छॾिणो, इन खां वधीक ॿियो सालियो अमल आहे कोन को, वॾो किरदारु आहे इहो जो माण्हू पंहिंजी महिनत ख़र्च करे कोशिशि करे ऐं गुनाह जे मथां तयारु थी वञे, इन खां माण्हू पाण खे बचाए। पोइ अलाह ताला फरमाए थो त ॾिसो तव्हांजे ॾाढो हिकिड़ो सज़ा आहे, उहो मिसाल था पेश करियो, ला तक़रबू मालल यतीम इल्ला बिल्लती अहसन। तव्हां वटि यतीम अचनि था, पोइ उन यतीमनि जा माल मिल्कियतूं हुनजा अज़ीज़ फिटी था कनि, पोइ उन माल खे तव्हां वेझा न वञो। इन मां याकुलू नफ़ी बुतून में नार आहे, जेके यतीम जो माल खाईंदा से ॼण बाहि पेट में उन्हनि विझी फिटी कई पइजे। ईअं न सम्झो त इहो मिठो माल आहे या ख़ासी भाॼी आहे, इहे सुठा कपिड़ा आहिनि यतीम जी मिल्कियत मज़ा वरितल न, इहा बाहि। इन मां याकुलू नफ़ी बुतून में नार। इंसान जे लाइ छा खपे? इंसान जे लाइ सिर्फ़ु थोरी शइ थी खपे। फरमाइनि था लैस लिबिल आदम हक़ुन इल्ला फी सलास। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इंसान जो हक़ सिर्फ़ु टिनि शयुनि में आहे। बैतुन यस्कुनहु, अलाह ताला ते हक़ इहो अथसि त घर ॾो ॾेसि जंहिं घर में सुकून ऐं करार हासिलु करे। पोइ जहिड़े जहिड़े मुआसिर जो माण्हू हुजे, पोइ जे जंग जबल जो माण्हू आहे त खॾ खोटरे अंदरि वेही रहे, कंहिं गार में वक़्तु गुज़ारे, या का अहिड़ी झुंड ठाहे हुन में अंदरि वेही रहे, पखो ॾे वेही रहे, अलाह ताला जो हक़ आहे। मख़लूक जो हक़ रब ताला ते आहे, इहो हक़ आहे त हुनखे जाइ ॾिस जंहिंमें गर्मी सर्दी खां पाण खे बचाए। बैतुन यस्कुनहु सौबुन युवारी बिही औरत, एतिरो कपिड़ो जंहिंसां पंहिंजी उघड़ महफ़ूज़ रखे। उघड़ माण्हू जी गोॾे खां वठी न ताईं आहे, औरत जो उघड़ सारो जिस्म आहे, औरत जे सारे जिस्म खे ढकींदो, पर उहा ढकियल औरत पाण खे उघाड़ो न करे। मर्द पाण खे ढके, एतिरो ढकणु फर्ज़ु आहे, जण खां वठी गोॾे ताईं एतिरी टुकड़ी अलाह ताला ते फर्ज़ु आहे, जेका हिनखे ॾेई ढकेसि। ॿ जिल्फुल ख़ुब्ज़, मानीअ जो टुकड़ो, माना थो करे जिल्फुल ख़ुब्ज़ ऐं ख़ुब्ज़ुन बिला इदान,
मानी बिना गोड़ जी अलाह हर को टे शयूं रण जी जा कपिड़ो जैसां गोड़ रखे मानी जो टुकड़ो जैसां यसुद बि जू आहू पंहिंजे बुख जे आफ़त खे बंदि करे जेका परेशानी आहे। हाणे असां गौर करे ॾिसूं त असांखे केतिरो मिलियो आहे। हाणे असां गौर करे ॾिसूं त असांखे इन खां मथे मिलियो आहे या घटि मिलियो आहे। घटि मिलियो आहे त तुंहिंजो अलाह खे ञाण आहे। जे हिन खां मथे मिलियो आहे त पोइ शुकुर करणु घुरिजे न। जॾहिं त पूरो मिले तॾहिं बि शुकुर कजे छो त इहो बि त अलाह ताला खां सवाइ केरु ॾींदो। जेका मां अॻ में टे शयूं चयूं इहे बि अलाह खां सवाइ केरु ॾींदो। हमद त उन ते बि लाज़िम आहे पर जॾहिं असां पंहिंजे वजूद खे पंहिंजे लिबास खे पंहिंजे खुराक खे पंहिंजे पोशाक खे पंहिंजे जायुनि खे पंहिंजे हालात खे गौर करे ॾिसूं था इहे टे जेके मेयार रखियल आहिनि अलाह ते हक़ जा त बाने जो हक़ अलाह ते आहे ऐं असांखे वधीक मिलियो आहे की न। जॾहिं त उन ते बि हमद हो हाणे असांजी इहा बेशुक्री एॾी हद जी थी वई आहे जो माण्हू गुनाहनि में काहे थो पवे ग़लती थो करे नुक़सान थो करे। अलाह ताला असांखे महफ़ूज़ रखे। फरमाए थो त यतीमनि जो माल न खाइजो औफ़ुल कयल माप पूरी करियो तराज़ू सां सुठो तोरियो वला नुकल्लिफ़ु नफ़्सन इल्ला वुसअहा। असां तव्हांखे घणो जवाबदार कोन बणायो आहे सभु तुंहिंजे ताक़त ऐं कंट्रोल हेठि आहिनि शयूं। पोइ सुभाणे तोखे अलाह ताला उहा इज़त ॾींदो जो तूं ॾिसी चवंदे काश जे जेकर मूंखे अञा बि हिन खां वधीक का तकलीफ़ पहुचे। अलाह ताला त वला नुकल्लिफ़ु नफ़्सन इल्ला वुसअहा। असां इंसान खे तकलीफ़ ॾींदा आहियूं संदसि ताक़त आहे। इज़ा क़ुल्तुम फ़अदिलू जेकर ॻाल्हायो त सच ॻाल्हायो वलो कान ज़ा क़ुर्बा थोरे माइट मिट हुजनि त बि सच ॻाल्हायो। वबिअहदिल्लाहि औफ़ू अलाह जे वाइदे ते तव्हां पूरा हलो। ज़ालिकुम वसाकुम बि अलाह तव्हांखे इबारत कई आहे लअल्लकुम तज़क्करून त जीअं नसीहत वठो वरना हाज़ा सिराती मुस्तक़ीम आहे। हे क़ुर मुंहिंजो सिधो रस्तो अथव फतबिऊ इन ते हलो ज़री बि न छॾिजो। दग इहो आहे अलाह ततबिऊ सुबुल घणा रस्ता तव्हांखे ॾिसण में ईंदा फतफरक़ बिकुम उहे तव्हांखे रस्ता खणी वेंदा अन सबीली अलाह जे राह तां पर पाण बचाइजो हिफ़ाज़त कजो मतां तव्हांखे इहे ग़लति रस्ता काॾे जो काॾे खणी वञनि। अलाह सां अहद अक़ीदो अमल इहे सभु तव्हांखे सिरात मुस्तक़ीम में मिलनि था। तव्हां इन जी हिफ़ाज़त कयो। रब तबारक व तआला दीन जे अंदरि हेकड़ाई रखी आहे पंहिंजी ऐं सिदाक़त नुबूअत ऐं ईमान बिल आख़िरत इहे माण्हू जा पहिरियां इहे टे कम आहिनि उसूली। अलाह ताला जो फरमाए क़ुर पाक में शरा लकुम मिन दीन मां वस्वा बिही नूहा। असां दीन तव्हांखे उहो ॾिनो आहे जंहिंजी असां हिदायत नूह अलैहिस्सलाम खे कई सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जो साॻियो आहे अलाह जी हिकड़ाई जंहिंमें को शिरक कोन्हे। रब तबारक ताला जेके नबी ॾिना आहिनि सभिनी नबीअ जे मथां ईमान आमन रसूल बिमा उनज़िल इलैहि मिन रब्बिही वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही। नबी साईं जन चवंदा आमन बिल्लाहि व रुसुलिही मां ईमान आंदो अलाह ते संदसि रसूलनि ते। इहो ॿियो रसूलनि जो ईमान आहे उन्हनि जी इज़त। ऐं टियों आहे आख़िरत जे मथां यकीन व बिल आख़िरत हुम यूक़िनून आख़िरत जो यकीन। जॾहिं आख़िरत जो यकीन हूंदो तॾहिं माण्हू खे उमेद पैदा थींदी त सुभाणे मुंहिंजे लाइ हिकिड़ो अंजाम आहे जंहिं अंजाम जो इंतज़ाम करिणो आहे। ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून। अलाह तव्हांखे हिन जी हिदायत कई आहे जीअं तव्हां सम्झो। सुम आतैना मूसल किताब अलाह त फरमाए मूसा अलैहिस्सलाम खे किताब ॾिनो पूरे करण जे लाइ जेके रब ताला एहसान कयो आहे उहो उन में तफ़सील हो उन में सुठियूं ॻाल्हियूं हिदायत हिदायत हुई त जीअं इहे माण्हू बि पंहिंजे क़ौमुनि में अलाह सां मुलाक़ात जो यकीन कनि ऐं रब तबारक व तआला सां वफ़ादारी कनि। तव्हांखे बि ईअं असांखे क़ुर ॾिनो आहे त जीअं तव्हां रब सां वफ़ादारी करियो जिन वटि क़ुर शरीफ़ पहुतो आहे अलाह तबारक व तआला उन्हनि सभिनी खे इज़त ॾे ऐं अलाह तबारक ताला असांखे क़ुर पाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ आहे त अलाह ताला असांखे दुनिया में जेका तलाश ॾे जुस्तजू ॾे असां हिन क़ुर पाक जी जुस्तजू ॾे हक़ जी जुस्तजू ॾे हक़ जी तौफ़ीक़ आहे रब जी फरमाबरदारी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ आहे त माह रमज़ान शरीफ़ जेको अॼु गुज़री रहियो आहे सुबुह को ॾींहुं तस्बा की अलाह ताला हिन जे बरकतुनि खां असांखे मालामाल करे।